तो को असांजे विच में आयो त खत्म ओ फट मारे छरी तो के राबेल ओ फट छो तुझी बादशाही आहे छा यावर तोखे हक़ आहे त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे वेरनि जी ॻाल्हि करी। या वरी तू मुल्क जो मालिक आहे। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ क़िस्त में अॻिते हली हिकु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे। छो जो अॻिते हली अवां ॾिसंदो त मंठार ऐं मल्हार जो टकर थींदो। छो जो मंठार हद खां वधीक मतिलबु त बदमाश थी वेंदो। छो जो कमीणो बालाज खान उनखे छूट ॾेई छॾींदो ऐं अॻिते हली मतिलबु त मल्हार जो हू जीअण जंजाल कंदो। पर मल्हार बि कॾहिं बि उनखे बख़्श कोन कंदो। छो जो मल्हार बि उनखां पंहिंजा पुराणा पलांद ऐं नवां पलांद मतिलबु त ॻाए वॼाए वठंदो। छो जो मल्हार सां बि मतिलबु त रावल ऐं मतिलबु त उनजो सोट अलावारो मतिलबु त सभई उन्हनि सां कठे आहिनि। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त जहिड़ो हूंदो। ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त रावल मतिलबु त छो जो उनखे पंहिंजो मतिलबु त मामो हद खां वधीक सम्झाईंदो त तूं मतिलबु त कमीणे बालाज खान जो हाणे ग़ुलामी ॾे। छो जो बालाज खान असांखां चढ़ियल आहे। पर हू कॾहिं बि कोन मञींदो मतिलबु त बालाज खान खे। हू कॾहिं न कॾहिं मतिलबु त बालाज खान खे मारींदो। छो जो बालाज खान खां पंहिंजो पलांद वठंदो रावल। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। उमेद आहे त हिन अहिड़ो वीडियो आहे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।